أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: ترجي من تشاء منهن وتؤوي إليك من تشاء ومن ابتغيت ممن عزلت فلا جناح عليك. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला कुरान पाक जे इन ही आयत जे ज़रिए हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे शान के बयान कंदे उम्मत मुहम्मदीअ खे हिकिड़ो सबक सेखारियो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिन पूरी कायनात जा सरवाण आहिनि। पूरी कायनात जे इंसाननि जा इमाम आहिनि, ख़ातमुर रसूल आहिनि, सरवर कौनाइन आहिनि। ईअं चवणु फज़ूल न थींदो जेकर चइजे त जे अल्लाह तबारक व ताला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे पैदा न करे हा त हीअ सॼी कायनात खे ई अल्लाह तबारक व ताला न ख़लक़े हा। हीअ सॼी दुनिया अल्लाह ताला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके पैदा कई आहे। ॿियनि लफ़्ज़नि में हीअं खणी चइजे त अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पैदा करण जो इरादो फ़रमायो। पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे हिन सॼी दुनिया खे संवारियो। आख़िर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नबियनि में बि आख़िर में तॾहिं पैदा फ़रमायो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां अल्लाह तबारक व ताला जूं महिरबानियूं ऐं कुझु ख़ुसूसियतूं अहिड़ियूं आहिनि जेके आम इंसाननि खां मथे आहिनि। मसलन अल्लाह ताला क़ुरान पाक जे इन आयत में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे फ़रमायो आहे, सोना नबी शादी करण जो अख़्तियार तुंहिंजे उम्मत जे लाइ जेको असां कानून रखियो आहे उहो त इहो आहे, फ़नकिहू मा ताब लकुम मिनन निसा, तव्हांखे जिथां पसंदि अचनि उतां रिश्तो कयो। पोइ भले ॿ कयो, भले टे, भले चारि, पर यादि रखो इंसाफ़ करणो हूंदव। जे न करे सघो त पोइ हिकिड़ी तव्हांजे लाइ खोड़ आहे। इंसाफ़ न करे सघो त हिकिड़ी तव्हांजे लाइ खोड़ आहे। इहो उम्मत जे लाइ कानून आहे। ऐं जेको हिक खां वधीक 2, 3, 4 शादियूं करे वञे त उनजे लाइ उसूल उम्मत जे लाइ कानून इहो आहे त बराबरी करे, हर तरह सां, खाधे पीते में बराबरी, लटे कपिड़े में बराबरी, घर जे रहण में हिक जहिड़ाई बराबरी, ऐं राति गुज़ारण में बि हिक जहिड़ाई करे बराबरी करे। अल्लाह ताला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे उम्मत जो कानून ॿुधाए पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकिड़ो अख़्तियार ॾिनो, सोना नबी तोसां इहे लेखा न आहिनि। तुरजी मन तशाउ मिनहुन्न, तूं पंहिंजे घर वारनि मां 1, 2, 3, 4, 9 ताईं, 11 ताईं बुज़ुर्गनि लिखियो आहे, हदीस पाक में अचे थो, रखी सघींदो। तुंहिंजे उम्मत जो कानून उहो आहे, तुंहिंजे लाइ हीअ इजाज़त आहे। तुंहिंजे लाइ उसूल ही आहे, तूं पंहिंजे उन्हनि घर वारनि मां जंहिंखे चाहीं पाण वटि रहाए सघीं थो, जंहिंखे चाहीं पाण खां परे करे सघीं थो, वरी जॾहिं चाहीं उनखे घुराए सघीं थो जंहिंखे तूं परे कयो। रिवाज अंदरि ईंदो आहे त जीअं आम औरतुनि में घर जे अंदरि सनी सुकी लग़्ज़श थींदी आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे बीबियुनि सॻोरियुनि में जंहिंखे क़ुरान पाक तव्हां असां मोमिननि जे लाइ उम्महातुल मोमिनीन करे चयो आहे, उन्हनि में बि सनियूं सुकियूं लग़्ज़शूं थींदियूं। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन्हनि सां दरगुज़र जो मामिलो करे तव्हां असांखे सबक़ सेखारियो त तव्हां ईअं न सम्झो त तव्हांजी औरतुनि में रुॻो कमज़ोरियूं हूंदियूं, उन्हनि जूं रुॻो शिकायतूं हूंदियूं, या उन्हनि जे फितरत में रुॻो कावड़ ऐं गुस्सो हूंदो, असां जन में कोन्हे। असां जन में आहे, तव्हां जन में बि हूंदो, पर सबक़ इहो सेखारियूं। कहिड़ो? रिवाज अंदरि ईंदो, हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर में हुआ त कंहिं ॿी घर वारीअ, मुफ़स्सिर लिखियो आहे बीबी हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा, ॿी घर वारीअ प्याले में कुझु खाधो मोकिलियो। त प्यालो ठिकर जो हो या पथर जो हो।
त आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे इहा ॻाल्हि नागवार गुज़री। हुज़ूर जन मूं वटि वेठा आहिनि त हुन वरी छो मोकिलियो? थींदो आहे जीअं औरतुनि में। उन रुॻो थोरो हथु हयो हुन प्याले खे त प्यालो किरी पियो भॼी पियो, खाधो भेट किरी पियो। पर खाधो कुझु ख़ुश्क क़िस्म जो हो, ख़राबु न थियो। हुज़ूर सलाम जन वरी उहो प्यालो जेको टुटो उहो खणी हुनखे गॾायूं, जोड़ियूं, पोइ खाधो खणी वरी हुन में रखूं, पोइ फरमायूं त हाणे खाओ। पाण बि खाधऊं, सभिनी खाधो। उहा खादमियाणी बानी जेका आई हुई उहा वापसि वञे पई। हुज़ूर सलाम जन खे फरमायो हेॾिया, उनखे बि शरीक फरमायूं। सभिनी खाधो खाई जॾहिं फारिग थिया तॾहिं हुज़ूर सलाम जन उहो टुटल भॻल प्यालो पाण वटि रखी नओं हुनखे ॾिनो, इहो हाणे वापसि खणी वञ। जीअं कोई मानी खणी अचे हुनखे थां हलाए ॾिजनि, त हुज़ूर सलाम जन इहो अमल करे उम्मत खे सबक़ सेखारियो। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, उम्मत जे लाइ सबक़ आहे त इहे सनियूं सुकियूं ॻाल्हियूं थींदियूं घरनि में, पोइ उते गार गंद बदअख़लाक़ी शिदत लठ बाठो कोन खणबो, दरगुज़र करे हुनखे तरबियत सां तालीम सां उनखे सिखत ॾिबी। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, ख़ुदि आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खणी विया था, फरमाई त हुज़ूर सलाम जन जे अख़्तियार में अल्लाह तबारक व तआला जॾहिं इहा आयत नाज़िल फरमाई, तुरजी मन तशाउ मिनहुन्न व तुवी इलैका मन तशा, इन आयत जे नाज़िल थियण खां पहिरियां मूंखे इन ॻाल्हि ते इंतिहाई गैरत ईंदी त हुज़ूर सलाम जन खे मके मदीने जूं औरतूं पंहिंजो पाण हुज़ूर जन जे हवाले कंदियूं, साईं तव्हां जीअं चाहियो त करे सघो था। न कहा करणु माना हुज़ूर सलाम जन जे मथां हर हिकु क़ुर्बान थींदो, हथा कि पंहिंजी जान बि हवाले करण लाइ हिब करण लाइ तयारु हूंदियूं। आयशा सां फरमाए त मूंखे गैरत ईंदी इंतिहाई थी, औरतूं ईअं कीअं थियूं कनि। पोइ जॾहिं क़ुर पाक जी हीअ आयत नाज़िल थी, तुरजी मन तशाउ मिनहुन्न व तुवी इलैका मन तशा, आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त हुज़ूर सलाम जन खे मूं चयो त साईं अल्लाह तबारक व तआला तव्हांजी ख़्वाहिश जो ख़्यालु कीअं थो रखे, तव्हां जीअं बि चाहियो करे सघो था। मुस्कुराए करे अल्लाह ताला जो तव्हां सां एॾो चाह आहे, तव्हांजी हर ॻाल्हि जो अल्लाह तबारक व तआला लिहाज़ रखियो आहे। पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सलाम जन खे जॾहिं अल्लाह तबारक व तआला अख़्तियार ॾिनो हो न, त तव्हां घर वारनि मां जंहिंखे चाहियो गॾु रखो, जंहिंखे चाहियो परे कयो, जॾहिं चाहियो वरी उन परे थियल खे वापसि आणे सघो था। अख़्तियार बि हुयो, पर हुज़ूर सलाम जन जॾहिं बि कंहिं घरवारीअ खां जंहिंजो वारो हो उनखे छॾे ॿिए ॾे वञणु पिए चाहियूं त पहिरियां उनखां इजाज़त वठंदा। कॾहिं बि पंहिंजो अख़्तियार ईअं इस्तेमालु न कयूं त अल्लाह ताला मूंखे इजाज़त ॾिनी आहे, हाणे कंहिंखां पुछण जी ज़रूरत कोन्हे। पुछी करे जंहिंजे वारे मां ॿिए ॾे वञणु चाहींदा हुआ त उनखां इजाज़त वठंदा। आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ख़ुदि रिवायत फरमाए थी त हुज़ूर सलाम जन इजाज़त वठंदा। हथा के आयशा सां फरमाए थी, मां हुज़ूर सलाम जन खे हिकिड़े भेरे चयो, अर्ज़ु कयमि त साईं मुंहिंजे वारे में जॾहिं न तव्हां कंहिं ॿी घरवारी ॾांहुं वेंदा आहियो त पोइ मूंखे तव्हां सां मुहबत हुजण जे करे इहा ॻाल्हि गैरत ॾियारींदी आहे त तव्हां मूंखे छॾे ॿिए ॾे वञो। ॾिसो तरबियत जो बहितरीनु अंदाज़ आहे, हिन ख़ातिर न त मूंखे साड़ थिए त ॿिए ॾे छो, तव्हां सां मुहबत जे बुनियाद ते त मुंहिंजो महबूब मूं सां गॾु हुजे। माना हुज़ूर सलाम जन सां अज़वाज मुतहरात एॾी मुहबत कंदियूं हुयूं, उन मुहबत जो मिसाल हदीस पाक में आयशा जे ज़रिए अल्लाह ताला उम्मत जे माण्हुनि ताईं पहुचायो। इहा तालीम तव्हांजे अंदरि अचे, घरेलू मामलात खे कावड़ ऐं गुस्से खां अलावा हिकमत सां बसीरत सां दरगुज़र करे तरबियत ऐं तालीम सां निमटायो त जीअं फसादात पैदा न थियनि, जीअं उलझनूं पैदा न थियनि, जीअं मुखालिफ़तूं पैदा न थियनि, जीअं हिक ॿिए जूं अदावतूं ऐं दिलि जे अंदरि रंजिशूं वधी न वञनि। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।